दादू जे तालके केनशाह जे गोठ सोराब थल्लो जे रहवासिन औरत ऐं ॿारनि मसमात सेहत खातून पुटन गनी खोसो इरशाद इरफान खोसो सां गॾु केनशाह पुलिस खिलाफ दादू प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त केनशाह पुलिस बासरनि जे चर्च ते घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौधीवारी जो तकदुस पायमाल कंदे औरतनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करण बाद संदसि मुड़ुस हकीम खोसो पुट लियाकत ऐं मेहर खोसो खे खंभे खणी वई आहे। हिन चयो त कुछ महीना अॻु भाईटे नौजवान गुल खोसो नारी हमीदा खोसो सां पसंदि जो परणू करण लाइ घरां निकिरी विया हुआ। नारी अदालत में पेश थी पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि उन नौजवान सां शादी करे छॾी। अहिड़ो अदालती लेटर केनशाह थाणे ते पहुचण बावजूद पुलिस नारीअ जे वारसनि जे चर्च ते गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। हिननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादूअ खां मुतालबो कयो त बिना जवाज़ गिरफ़्तार कयल संदसि मुड़ुस ऐं पुटनि खे आज़ाद करे पुलिस खिलाफ कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। अज़ीज़ुल्लाह ख़ासकली टोंग न्यूज़ दादू।